अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाॾी खातो हैदराबाद सिंध। किस्त एकी ही। मुल्तान ऐं सिंध जो तालुक़। सन 1165 हिजरी 1752 ईस्वीअ में सिंधु माथिरीअ जे ॿियनि इलाइक़नि वांगुरु सूबो मुल्तान पिणु अफ़गान सल्तनत जो हिसो बणियो। तॾहिं खां मुल्तान ते सदोज़ई अफ़गाननि जी हुकूमत क़ाइमु थी। सदोज़ई अफ़गाननि कुझु वक़फ़नि सां सन 1165 हिजरी 1752 ईस्वीअ खां 1233 हिजरी 1818 ईस्वीअ ताईं दुरानी बाज गुज़ार जी हैसियत में मुल्तान ते हुकूमत कई। मियां ग़ुलाम शाह खे सन 1183 हिजरी 1769 ईस्वीअ में डेरा गाज़ी ख़ान मिलियो। उन वक़्तु मुल्तान ते नवाब शुजा ख़ान जी हुकूमत हुई। मुल्तान अंडर द अफ़गान्स सिफ़ो 59। उन वक़्तु में ग़ुलाम शाह खे बि मुल्तान जी हुकूमत में शिराकतदार बनायो वियो। तफ़तुल कराम सिंधी छापो सिफ़ो 281। हिन ख़ानदान जो आख़िरी हाकिम नवाब मुज़फ़र ख़ान सन 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में हुकूमत ते वेठो। उन वक़्तु सिंध में कलोड़नि ऐं टालपुरनि जी घरू वेड़ औज ते हुई। नवाब मुज़फ़र ख़ान खे अफ़गान दरबार ताक़ीद कयो त लश्कर वठी मियां अब्दुल नबी कलोड़े जी मदद कई वञे। हिकु मुसनिफ़ लिखियो आहे त नवाब मुज़फ़र ख़ान उन मक़सद सां लश्कर वठी सिंध आयो हो। उमर कमाल ख़ान नवाब मुज़फ़र ख़ान शहीद सिफ़ो 94-95। उहो ई दौरु आहे जॾहिं पंजाब में रंजीत सिंह ज़ोर वरितो। हिन सन 1233 हिजरी 1818 ईस्वीअ में मुल्तान ते हमिलो कयो। मुज़फ़र ख़ान मुल्तान जो दिफ़ा कंदे मारिजी वियो। मुल्तान ते पंजाब जो कब्ज़ो थियो। सिखनि बाद में डेरा गाज़ी ख़ान ते कब्ज़ो कयो। इन रीति पंजाब ऐं सिंध जूं सरहदूं मिली वयूं। मुल्तान जे तारीख़ी सूबे खे वधीक नुक़सानु रियासत बहावलपुर जे वजूद में अचण सां पहुतो। साल 1956 ईस्वीअ में बहावलपुर रियासत खे पिणु ख़तमु करे पंजाब सां मिलायो वियो। इन रीति मुल्तान जो तारीख़ी वजूद ख़तमु थी वियो। मस्कत सां लाॻापा। जेतोणीकि मस्कत ऐं सिंध जो जाग्राफियाई तौर ते क़रीबी तालुक़ न हो, उन हूंदे बि कलोड़नि जा रियासत मस्कत सां तालुकात साबित आहिनि। हिन ॾस में अहम किरदारु अरबी समुंड जो आहे जो ॿई रियासतूं हिन कुदरती नेमत सां नवाज़ियल आहिनि, जॾहिं त इस्लामी भाईचारे जो बि हिन ॾस में मुख्य किरदारु आहे। मोहम्मद मुरादियाब सन 1163 हिजरी 1749 ईस्वीअ में ईरान खां सिंध मोटंदे मस्कत जो रस्तो अख़्तियार कयो। मस्कत में तरसण दौरान पाण उते जे इमाम हाकिम जी धीउ सां शादी कयई। द डच ईस्ट इंडिया कंपनी एंड देवल सिंध सिफ़ो 40। यादि रहे त उन वक़्तु अहमद बिन सईद मस्कत जो हुक्मरान हो, जंहिं सन 1741 ईस्वीअ खां 1774 ईस्वीअ ताईं हुकूमत कई हुई। हीउ ख़ानदान अॼु बि मस्कत ते हुकूमत करे थो। उर्दू दायरा मारिफ इस्लामिया जुल्द 21 सिफ़ो 25। मोहम्मद मुरादियाब जॾहिं मुल्क छॾण जो फ़ैसिलो कयो तॾहिं मस्कत में मुस्तक़िल रिहाइश जो बंदोबस्तु पिणु उन पस मंज़र में कयाई। उन मक़सद लाइ अॻुवाट सिंध जे ख़ज़ाने जो गच हिसो मस्कत मुंतक़िल कयो वियो हो। जॾहिं मियां ग़ुलाम शाह हुक्मरान थियो तॾहिं संदसि दरख़्वास्त ते मोकिलियल रक़म जो वॾो हिसो वापसि थियो हो। मस्कत जो हिकु वापारी वफ़द सिंध जो कलमी शोरो ख़रीद करण लाइ आयो। तॾहिं ईस्ट इंडिया कंपनीअ जे उहिदेदारनि उन ते एहतिजाज कयो। मियां ग़ुलाम शाह संदन एहतिजाज खे रद्द कंदे मस्कत जे वापारियुनि जी मदद कई। शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 58 ऐं इमाम अहमद बिन सईद सां पंहिंजी नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। मियां ग़ुलाम शाह खां पोइ जॾहिं सिंध जे दरबार में फेटाड़ो शुरू थियो, उन वक़्तु मीर बाज़ार हज ते वियल हो। हज खां मोटंदे बाज़ार मस्कत आयो ऐं उतां खां मकरान ऐं कलात रस्ते सिंध मोटियो। कलोड़नि ऐं मस्कत जे ख़ुशगवार लाॻापनि जे बुनियाद ते हिकु लेखक ई इल्ज़ाम हयूं त सिंध जी हुकूमत मस्कत में मीर बाज़ार खे ख़तमु करण जी कोशिश कई हुई। पर्सनल ऑब्जर्वेशन ऑन सिंध सिफ़ो 177। ज़िक्र हेठि दौर में सिंध जे वॾनि शहरनि जे वापारियुनि जो मस्कत सां वापारु हलंदड़ हो। हिन ॾस में ख़ासि तरह ठटे जा भाटिया घणो सरगर्म हुआ।
हिन क़बीले मस्कत में पहिरियों हिंदू मंदरु पिणु तामीर कयो हो। क्लॉड मार्कोविट्स द ग्लोबल वर्ल्ड ऑफ इंडियन मर्चेंट्स सिफ़ो 35। ईस्ट इंडिया कंपनी मुग़ल दौर में ईस्ट इंडिया कंपनी हिंदुस्तान में वापारी सरगर्मियूं शुरू कयूं। सिंध अंदरि कंपनी साल 1635 ईस्वीअ में कारोबार शुरू कयो। नेठि बदअमनी ऐं लाक़ानूनियत सबबि सन 1662 ईस्वीअ में हीउ सिलसिलो पूरो थियो। सन 1758 ईस्वीअ में लॉर्ड क्लाइव बंगाल ते कब्ज़ो कयो। इन तरह कंपनी वापार सां गॾु हिंदुस्तान में हिकु सियासी ऐं फ़ौजी ताक़त जे रूप में ज़ाहिर थी। बारी कंपनी की हुकूमत उर्दू सिफ़ो 103 खां 118। उन साल में ई कंपनी में ग़ुलाम शाह खां वापारी मक़सदनि लाइ परवानो हासिल करण में सोभारी थी। उन मक़सद लाइ ख़ासि तरह सां ठटे ऐं शाह बंदर खे मुंतख़ब कयो वियो। ईस्ट इंडिया कंपनी ऐं सिंध जे लाॻापन जा ज़िक्र हेठि दौर जे हवाले सां ॿ मुख्य पहलू आहिनि। कंपनी सिंध में वापार करे वधि में वधि नाणो कमाइण ते घुरियो, जॾहिं त मियां ग़ुलाम शाह अंग्रेज़नि खां जदीद हथियार हासिल करे सिंध जे दिफ़ा खे मज़बूत करण जो ख़्वाहिशमंद हो। लेकिन ॿई धुरियूं हिक ॿिए लाइ पुरजोश जज़्बो पैदा न करे सघियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे हाकिम कंपनी सरकार खे वापारी सहूलतूं ॾिनियूं। कंपनीअ जा गुमाश्ता जहिड़ोकि सम्पटन, अर्स्कन, विलियम मार्श, एंथोनी टोमी, वाइल्डर ऐं कैलेंडर जुदा जुदा मौक़नि ते शाहपुर ऐं हैदराबाद में अची सिंध जे हाकिम खां रिआयतूं ऐं परवाना हासिल कंदा रहिया। डॉक्टर डेवार्ट A History of British Relation with Sindh सिफ़ो 41 खां 50। जेतोणीकि बंगाल में अंग्रेज़ी हुकूमत क्लाइव जो बुनियाद रखिजी चुको हो, तॾहिं बि मियां ग़ुलाम शाह उन जो को असर या दबाउ क़बूल न कयो हो। सिंध में कारोबार कंदे थोरे अरसे में कंपनी पंहिंजे वक़ार खे पंहिंजनि अमलनि सबबि मजरू करे छॾियो हो। अंग्रेज़नि सिंध में ऊनी कपिड़े जे वापार सां सुठो मुनाफ़ो कमायो। उन हवाले सां संदन ख़्वाहिश हुई त उहे काबिल ऐं कंधार सां सिधो कारोबार कनि। हिन सूरत हाल खे सिंध जे शहज़ादे बर्दाश्त न थे कयो। उन खां अलावा अंग्रेज़ ॿीअ कंहिं बि यूरोपी क़ौम खे सिंध में ॾिसण लाइ तयारु न हुआ। हिन ॾिस में ख़ासि तरह सां डिच क़ौम जो ज़िक्र अचे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिट बाब ॿियूं हिसो चोथों मुख़्तलिफ़ सिफ़ा। मियां ग़ुलाम शाह कुझु परवाननि ज़रिए कंपनी सरकार खे वधि में वधि रिआयतूं ॾिनियूं। बदिले में सिंध जे हाकिम जदीद हथियारनि जी तक़ाज़ा कई, जा अंग्रेज़नि जी नज़र में गैर मुनासिब फरमाइश हुई। सिंध ऐं कच्छ जी जंग वक़्तु कंपनी सरकार खां मदद तलब कई वई। सामूंडी धाड़ेलनि खे ख़तमु करण लाइ अंग्रेज़नि जे अमली मदद जी ज़रूरत पेश आई। लाड़ जे ॼामनि सां वेड़ वक़्तु पिणु साॻी उमेद रखी वई, लेकिन कंपनी कंहिं बि मरहले ते मियां ग़ुलाम शाह जी मदद न कई। शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 49 सिफ़ो 59 सिफ़ो 62। इन तरह कंपनी सरकार ऐं सिंध हुकूमत जे विच में लाॻापन में घणो जोश न रहियो। साल 1771 ईस्वीअ ताईं तालुकात जी सतह बिल्कुलु घटिजी चुकी हुई। आख़िरकार कंपनी सरकार गोला बारूद ऐं कुझु तोबूं मुहैया कयूं, लेकिन घणी देरि थियण सबबि उन अमल खे बि ख़ासि अहमियत न मिली सघी। A History of British Relation with Sindh सिफ़ो 46 खां 47। मियां ग़ुलाम शाह जदीद हथियार हासिल करे अफ़गान तसलुत खे ख़तमु करणु घुरियो थे। ईस्ट इंडिया कंपनीअ जे कागज़नि मां पतो पवे थो त मियां साहब अफ़गाननि जी बालादस्तीअ खे सख़्तु नापसंद कंदो हो। मियां सरफराज़ जे दौर में बि कंपनी सिंध में कारोबार जारी रखियो, लेकिन मियां साहब जे ज़वाल खां सुतत पोइ सन 1775 ईस्वीअ में कंपनी सिंध में पंहिंजो वापार बंदि करे छॾियो। कंपनी वरी टालपुरनि जे दौर में सिंध सां तालुकात क़ाइमु कया। आख़िरकार कंपनी सरकार 1843 ईस्वी में सिंध खे फ़तह करे हिंदुस्तान सां मिलाए छॾियो। सन 1857 ईस्वीअ जी जंग बाद हिंदुस्तान ते बरतानवी ताज जी हुक्मरानी मुस्तहकम थी। उन खां पोइ ईस्ट इंडिया कंपनी तोड़े उन जे किरदार खे ख़तमु कयो वियो। हुकूमती इदारा या शोबा। हिन बाब जे पहिरें हिसे में कलोड़नि जी तर्ज़ हुकूमत ते बहस कयो वियो आहे। हिते असीं ज़िक्र हेठि दौर जी हुकूमती इदारनि ऐं शोबनि जो जाइज़ो पेश कंदासीं। हुक्मरान कलोड़ा ख़ानदान 80 सालनि जी तवील जिदोजहद खां पोइ मुग़ल शहनशाहनि खां पंहिंजी सियासी ताक़त खे तस्लीम करायो।
इन रीति सन 1092 हिजरी 1681 ईस्वी में बखर ऐं सेवण जे इलाइक़नि सरकार में हिकु भेरो वरी सिंध में मक़ामी ख़ानदानी हुकूमत जो बुनियादु पियो। मियां यार मोहम्मद खे औरंगज़ेब आलमगीर बाक़ाइदा उत्तर सिंध जो हुक्मरान तस्लीम कयो। उन मक़सद लाइ मियां साहिब सां कुझु शर्त लागू कया विया। यार मोहम्मद शर्तनि जो पूराओ कंदे ऐं शहनशाह सां वफ़ादारी रखंदे बि सिंध में पंहिंजे इक़्तिदार खे मज़बूत कयो। मुग़ल बादशाह हुकूमत जे परवाने सां गॾु हिन खे ख़ुदायार ख़ान जो ख़िताबु ॾिनो। बाद में मियां नूर मोहम्मद वालिद जी मनसब ते वेठो। जॾहिं हिन खे ठठो सूबो मिलियो तॾहिं पाण समूरे सिंध जो वाहिद हुक्मरान थी उभिरियो। मुग़ल बादशाह अॻु वांगुरु मियां नूर मोहम्मद खे बि ख़ुदायार ख़ान जो लक़ब ॾिनो। यार मोहम्मद ऐं नूर मोहम्मद मुग़लनि जा पघारदार मुलाज़िम न हुआ ऐं न वरी सालियानो ख़राज ॾींदा हुआ। उन्हनि मुग़लनि सां कयल कुझु वाइदनि जी पासदारी कंदे सिंध में क़ौमी इक़्तिदार जो बुनियादु रखियो। वालिद जे वफ़ात खां पोइ वॾो पुटु हुकूमत संभालींदो हो। मियां सरफराज़ खां पोइ हुकूमत हासिलु करण वारे दस्तूर में तब्दीली अची वई। अॻु वारो सिलसिलो क़ाइमु न रही सघियो। मियां नूर मोहम्मद खे कलात ते ग़लबे हासिलु थियण वक़्तु साबित जंग जो ख़िताबु पिणु ॾिनो वियो। मासुल उमरा मूजिबि हिन मौक़े ते 5000 मनसब मिलियो। हिक ॿिए हमअसर ज़रिए तबसरतुल नाज़रीन सिर्फ़ु साबित जंग ख़िताब मिलण जी तस्दीक कई आहे। मंशूर वसियत सिफ़ो 142 सिफ़ो 168 5000 मनसब माण जी ॻाल्हि अली शेर कान्य बि लिखी आहे। तहफ़तुल कराम 5000 मनसब माण जी ॻाल्हि अली शेर कान्य बि न लिखी आहे। तहफ़तुल कराम मुग़ल बारादस्ती ख़तमु थियण सां ई सिंध में दहली दरबार पारां अमलदारनि जे अचण जो सिलसिलो बंदि थी वियो। नादिर जे हमले खां पोइ सूरत हाल यकसर तब्दील थी वई। सिंध खे ईरान जे हवाले कयो वियो। नूर मोहम्मद ते सालियानो 20 लख रुपया ख़िराज मड़ियो वियो। मुल्क जा 3 हिसा कया विया जंहिंमां वॾो हिसो मियां साहब खे मिलियो। उन सां गॾु हिन खे शाह कुली ख़ान जो लक़ब बि ॾिनो वियो। बदनसीब सिंध खे अहमद शाह अब्दालीअ जहिड़ी मुसीबत सां बि मुंहुं ॾियणो पियो। अफ़गान बादशाह मियां नूर मोहम्मद खे शाह नवाज़ ख़ान जो ख़िताबु ॾिनो ऐं नादिर वांगुरु सिंध ते ख़िराज बि मड़ियो। मोहम्मद मुरादयाब ख़ान खे सरबलंद ख़ान जो लक़ब मिलियो। मियां ग़ुलाम शाह हिकु कामयाबु हुक्मरान साबित थियो। अफ़गान दरबार हिन खे हज़बर जंग शाह वरदी ख़ान ऐं समसामुद्दौला जा ख़िताब सनद ऐं क़ीमती तोहफ़ा ॾिना। मियां सरफराज़ हुक्मरान थियो त तैमूर जे पारां हुकूमत जो परवानो ऐं ख़ुदायार ख़ानी ख़िताब इनायत थियो। आख़िरी दौर में ख़िताब ऐं ख़िलत सिर्फ़ु अब्दुल नबी ख़ान खे मिलिया। हिन जो ख़िताब मुअतमदुद्दौला शाह नवाज़ ख़ान फ़ैरोज़ जंग हो। अफ़गानी दरबार जी घणी दिलचस्पी सिर्फ़ु सालियाने ख़िराज सां हुई। कलोड़नि जे आख़िरी दौर में ख़िराज या त घणो घटायो वियो हो या मुर्गो बंदि थी चुको हो। सिंध जे अंदरि छा पिए थियो उन सां मुग़लनि नादिर ऐं अफ़गाननि जी दिलचस्पी न हुजण जे बराबरि हुई। मुल्क जे अंदरूनी इंतिज़ाम हलाइण में कलोड़ा बिल्कुलु ख़ुदि मुख़्तियार हुक्मरान हुआ। मुग़ल नवाबनि जे भेट में हू सिंध जा बाअख्तियार हुक्मरान हुआ जिन खे वाली पिणु सॾियो वियो आहे। उन पस मंज़र में मीर अली शेर लिखियो हो त कलोड़ा हुक्मरान समन ऐं तुरखाननि खां वधीक हुआ जॾहिं त उन्हनि जो शान ऐं शौकत अरगून बादशाहनि जहिड़ो हो। तहफ़तुल कराम राशिदी एडिशन सिफ़ो 386। ईस्ट इंडिया कंपनी उन दौर में सिंध में कारोबार कयो। कंपनी सरकार जे छॾियल कागज़नि मां ख़बर पवे थी त सिंध जा हुक्मरान अफ़गान बालादस्तीअ मां बेज़ार हुआ ऐं उन्हनि मुल्क जी आज़ादी ऐं वक़ार हासिलु करण लाइ वॾी जिदोजहद कई थी। अंग्रेज़ी दस्तावेज़नि में कलोड़ा हाकिमनि खे बादशाह किंग ऐं शहज़ादो प्रिंस सॾियो वियो आहे। द डिच ईस्ट इंडिया कंपनी एंड देवलसन सिफ़ो 59 शाह अब्दुल लतीफ़ा भिट सिफ़ो 63। इन तरह संदन सघारी पोज़ीशन जी निशानदही थिए थी। उन हूंदे बि कलोड़नि हुक्मराननि पाण खे फ़क़ीर सॾाइण में फ़ख़्रु महसूसु कयो। जेके उहिदेदार खेनि वेझा हुआ उहे बि फ़क़ीर या ख़लीफ़ा सॾिबा हुआ जॾहिं त कलोड़ा शुरूअ खां करे मुर्शिद हुआ ऐं पीरी मुरीदीअ जे बुनियाद ते सियासी ताक़त हासिलु कई हुआ।
इंतज़ामी जोड़जक। कलोड़नि जी हुकूमत मुग़ल शहनशाहत जी पाछे में वजूद में आई। ज़ाहिरी आहे त शुरूअ में कलोड़नि जी हुकूमत जो इंतज़ामी ढांचो मुग़लनि जे सूबाई हुकूमतुनि जे सिरिश्ते जे बुनियाद ते क़ाइमु कयो वियो हूंदो। मुग़ल सूबाई हुकूमतुनि बाबति पीसाण जो मुफ़सिल मुतालियो साल 1988 ईस्वीअ में दहलीअ मां छपियो आहे। जॾहिं सॼे मुल्क ते कलोड़नि जी हुकुमरानी क़ाइमु थी तॾहिं ज़ाहिर आहे त उन्हनि पंहिंजे इंतज़ामी सिरिश्ते खे नई तरह सां दुरुस्त करण तरफ़ ध्यानु ॾिनो हूंदो। हिन रीति रियासती ढांचे जी तामीर पंहिंजे मुल्क तोड़े अवाम जी भलाई ऐं इस्तेकाम जी बुनियादनि ते कई वई। हिन ॾिस में अलबत्ता बार बार जी बैरूनी मुदाख़लत वॾी रुकावट पैदा कई। उन हूंदे बि ॾिसिजे थो त मियां नूर मोहम्मद ऐं पोइ मियां ग़ुलाम शाह रियासती इदारनि जी तोसी ऐं इंतज़ामी जोड़जक में अहम किरदारु अदा कयो। कलोड़नि जे दौर में लिखियल तारीख़ी मवाद हिन ॾिस में असांजी का ख़ासि मदद नथो करे, लेकिन मुग़ल दौर ते थियल तहक़ीक़ी मुतालियो ऐं यूरोपी सियाहनि जूं लिखतूं तक़ाबली अभ्यास जे आधार ते कलोड़नि जे दौर जे इदारनि ऐं शोबनि खे सम्झण में तारीख़ जी हिकु कारकुन जी मदद करण लाइ मौजूदु आहिनि। ग़ुलाम रसूल महर तारीख़ कलोड़ा 2 जुल्दनि में तयारु कई आहे, लेकिन कलोड़नि जी हुकूमत जी इंतज़ामी जोड़जक ऐं रियासती इदारनि बाबति हीउ मुतालियो पहिरियों भेरो तयारु कयो वियो आहे। मुग़ल इंतज़ाम में मरकज़ खां पोइ सूबो प्रोविंस मुख्य यूनिट हो। सूबे जे हाकिम खे नवाब या सूबेदार सॾिबो हो। ठटो जीअं त सूबो हो, उन करे मुग़लनि पारां ठटे लाइ सूबेदार मुक़ररु थींदा हुआ। मियां नूर मोहम्मद खे ठटो सूबो ॾिनो वियो। उन वक़्त खां सूबेदार बदिरां नाज़िम मुक़ररु थियण लॻा। नवाब जे भेट में नाज़िम जा अख़्तियार घटि हुआ। सूबे खां पोइ सरकार जो इंतज़ामी यूनिट हो, जंहिं जे सरबराह खे फ़ौजदार सॾिबो हो। उन खां पोइ महाल या परगि॒णो हो, जंहिंजो अमलदार शक़दार थींदो हो। बिल्कुलु हेठिएं सतह जो इंतज़ामी यूनिट मौज़ा ॻोठ या करियो हो। मौज़े जे अमलदार खे हाकिम या अरबाब चयो वेंदो हो। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध बाब 3। कलोड़नि जे दौर में सिंध में मुग़ल शहनशाहनि वारे इंतज़ामी ढांचे में तब्दीली अचणु शुरू थी। सूबेदारनि जी जाइ कलोड़ा हाकिमनि वरिती। सरकार महाल ऐं मौज़ा जी अमलदारी बि रूप तब्दील करणु लॻी। कहानी लिखियो आहे त हिन वक़्तु रूए ज़मीन ते 61 मुल्क आहिनि, जन मां सिंध जो नंबर 43 आहे। तोहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 2। हिक राय मूजिबि मियां नूर मोहम्मद जे ज़माने में मुल्क जा 7 इंतज़ामी यूनिट हुआ। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 388। अगरि ही राय दुरुस्त आहे त पोइ अॻु मौजूदु ठटो, नसरपुर, चाचकान, चाकरहाला, सेवण ऐं बखर सरकारनि में सिबी ढाडर जो वाधारो कयो वियो। सिबी अॻु में बखर सरकार में शामिल हूंदी हुई। मियां ग़ुलाम शाह जे दौर में सिबी ढाडर जी जाइ ते डेरा गाज़ी ख़ान, डेरा इस्माइल ख़ान खे सिंध जो 7 इंतज़ामी यूनिट सरकार सम्झणु खपे। मियां नूर मोहम्मद जे लिखत में महाल जी जाइ ते ज़िले जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे। उन दौर में नवां महाल बि वजूद में अचणु शुरू थिया। मंशूरुल वसियत व दस्तूरुल हुकूमत सिफ़ो 18। हिन ज़माने में बखर सरकार खे तालको पिणु सॾियो वियो आहे। तोहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 444। मियां ग़ुलाम शाह जे वक़्त में महाल या परगिणे खे तालको सॾियो वियो। ईअं थो ॾिसिजे त ग़ुलाम शाह जी हुकूमत में सॼी इंतज़ामी ढांचे खे नए सिर तरतीब ॾिनो वियो। हिकु मरहलो उहो बि अची वियो जॾहिं सरकार जी जाइ ज़िलो ऐं महाल जी जाइ तालको वठणु लॻो। इन तरह मुग़ल दौर जी इंतज़ामी बंदोबस्त ढांचे ऐं उहिदनि में आहिस्ते आहिस्ते तब्दीली ईंदी वई। मियां ग़ुलाम शाह जे दौर में सिंध जो इंतज़ामी सिरिश्तो कुझु हिन रीति ॿुधायो वियो आहे। तालको क़िलो कलूर, तालको मुल्क बखर जे क़िलनि जो, देरा गाज़ी ख़ान ऐं देरा इस्माइल ख़ान परगि॒णा मुल्क हिंद जा। मिसाल तौर परगि॒णो जलालपुर वग़ैरह, परगि॒णो नौशहरो अबड़ो, नज़द शिकारपुर, अरोड़ ऐं मीरपुर माथेरो सरकार, बखर ऐं उबाड़े जूं दियूं, परगि॒णो तपो, राणीपुर ऐं गंबट, तालके परगि॒णो गागड़ी, परगि॒णो लद्दो गागन ऐं तालको परगि॒णो रोहिड़ी।
परगणो लाड़काणो ऐं चांडका, परगणो ख़ुदाबाद ऐं सामताणी, करिया कंबरकंदी, तालको चांडका। मौजूदा शहर कंबर अली खान। परगणो टक्कर ऐं बागबान, परगणो काछो जबल जो दामन, परगणो फतेहपुर ऐं फरीदाबाद 2 परगणा, परगणो कंडियारो, हिंगोरजा ऐं खाटपाट, परगणो नौशहरो फ़ैरोज़, परगणो चुनेजा ऐं जोखिया शाहपुर सां गॾु, ॻोठ मिठा खान जोखियो, परगणो गचेरो ऐं मुकन मोरो दौलतपुर सां गॾु, ऐं परगणो ख़ितो टलटीअ सां गॾु, परगणो लाखा ऐं ओठा ऐं सकरंड, परगणो हाला कुंडी ऐं नसरपुर, परगणो शहदादपुर ऐं तालको उबपुर, परगणो रूपा ऐं कढण खदरा, किला उमरकोट, किला कांजी ऐं पारकर, कच्छ भंज जी सरहद, परगणो छोर ऐं बदौर ऐं फतेहबाग ऐं शाहपुर सैयद हसन शाह बाका, परगणो हमलारी झोक शाह इनायत ताईं, परगणो ढंडी सदा बहार ऐं दोआबो तालको, तालको हैदराबाद फुलेली दरिया, परगणो ऐं तालका कराची बंदर, परगणो खोजा बंदर, गोनी नाला, परगणो शाह बंदर ऐं धारा जा बंदर ऐं नदी दरिया नारो, 2 परगणा फुलेली ऐं गोनी नाला जे समुंड में पवनि था, परगणो ककरालो बंदर, मकान कारोबाग, बाक़ियात अज़हवाल कलोड़ा सिफ़ो 39 खां 47। कलोड़नि जे इंतिज़ामी ढांचे मुतालिक़ ही मालूमात नई आहे, लेकिन मुंहिंजे ख़्याल में हिक तरफ़ ही मालूमात अणपूरी आहे त ॿिए तरफ़ तहक़ीक़ तलब पिणु ॾिसिजे थी। हिन ॼाण जे आधार ते ज़िक्र हेठि दौर जी सरकारी जोड़जक ऐं सिरिश्ते बाबति पक सां का राय ॾियणु मुश्किल आहे। बहरहाल परगिणनि ऐं महालनि जा नवां नाला ॾिसी ख़ातिरी थिए थी त पुराणे इंतिज़ामी जोड़जक तब्दील थी रही हुई ऐं उन जी जाइ ते नओं सिरिश्तो वजूद में अची रहियो हो। उमेद आहे त मुस्तक़बिल में हिन उनवान ते वधीक जामिया ऐं मुस्तनिद मवाद साम्हूं ईंदो। मदारुल महाम वज़ीर शख़्सी इक़्तिदार ऐं हुकूमत में ताक़त जो सरचश्मो बादशाह, वाली ऐं हाकिम थींदो आहे। अहिड़ी हुकूमत तर्ज़ में अलबत्ता कमकार जो बोझ घटाइण लाइ मिजाज अख़्तियारी हिकु उहिदो पैदा कंदी आहे, जंहिंखे तारीख़ुनि में मदारुल महाम सॾियो वियो आहे। बाद में उनखे वज़ीर बि सॾियो वियो। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध सिफ़ो 90। ज़िक्र हेठि दौर में लेखे ऐं टालपुर ख़ानदाननि वटि ही उहिदा रहिया। हिक मौक़े ते मियां नूर मोहम्मद दफ़्तर वज़ारत दफ़्तर दीवान पंहिंजे वली अहद पुट मोहम्मद मुरादियाब ख़ान जे हवाले कया हुआ। तफ़दुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 459। बहरहाल घणो करे ही उहिदा राजा लेखे ऐं शहदाद टालपुर वटि रहिया। हिन पोज़ीशन सबबि ॿिन्ही घराणनि में इख़्तिलाफ़ पैदा थिया ऐं कलोड़नि जो ख़ात्मो थियो। मीर शहदाद ख़ान खां पोइ मीर बहराम ऐं मीर बजार ऐं मीर अब्दुल्ला हिन मनसब ते पहुता। राजा खां पोइ संदसि पुट ताजो हुकूमत जो मदारुल महाम थियो। मियां सरफराज़ जे ज़वाल वक़्तु कुझु अरसे लाइ राजा लेखी ही उहिदो संभालियो। उन वक़्तु मुल्क जा सभु किला, शोभा ऐं ख़ज़ाननि जूं चाबियूं हिन जे हवाले थिया। मीर बजार खे हिकु मुसनिफ़ वज़ीर मकान सॾियो आहे। तारीख़ बलोची सिफ़ो 31 सिफ़ो 44। अब्दुल नबी ख़ान जे दौर में मोहम्मद हसन ख़्वावड़ अमीरुल उमरा मदारुल महाम बणियो। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 775 जो पोइ हालाणीअ जे जंग में मारिजी वियो। नाज़िम मुग़ल दौर में सूबे जो आला अमलदार सूबेदार, नवाब ऐं सिपह सालार सॾिबो हो। कलोड़ा हुकूमरान मनसबदार ज़रूर हुआ, लेकिन उन्हनि खे सूबेदार सॾणु ग़लती थींदी। जंहिं वक़्तु कलोड़नि सॼी सिंध ते हुकूमत क़ाइमु करे वरिती, उन वक़्तु ठटे ते मुक़ररु थींदड़ अमलदार खे नाज़िम सॾियो वियो।
हिन उहिदेदार जा अख़्तियार घणो घटि कया विया। तारीख़ लबे सिंधी छापो सिफ़ो 128। उन खां सवाइ सिबी ऐं ढाढर ते बि नाज़िम मुक़ररु कया वेंदा हुआ। मोहम्मद सरफराज़ जे दौर में डेरा गाज़ी ख़ान लाइ पिणु नाज़िम जी मुक़ररी अमल में आई। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 590। दीवान मुग़ल सरकार में सूबे जो ॿियो वॾो उहिदेदार दीवान सॾिबो हो। हिन जे हथ में रेवेन्यू जो इंतिज़ाम ऐं शहरी इंसाफ़ जहिड़ा खाता हूंदा हुआ। पीसारन द प्रोफेशनल गवर्नमेंट ऑफ द मुग़ल्स सिफ़ो 57 दिल्ली 1988 ईस्वी। ॿी राय मूजिबि दीवान ख़ज़ाने जे मामरनि ऐं मामलनि जो आला अमलदार हो। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध सिफ़ो 92। जेतोणीकि कलोड़नि जे दौर में ही शोबो मौजूदु हो, उन हूंदे बि उन जी अफ़ादियत तब्दील थी रही हुई। दीवान जो उहिदो अक्सर करे हिंदू अमलदारनि जे हथ में रहियो। दीवान जो दफ़्तर हाकिमनि जे भर में हूंदो हो। उन दौर जी रस्म मूजिबि दीवान ठही ठुकी दरबार में अची वेंदा हुआ। भेरूमल महरचंद आडवाणी सिंध जी हिंदुनि जी तारीख़ सिफ़ो 66 बम्बई 1990। दीवान चेलाराम सेवाणी ज़िक्र हेठि दौर में माली उमूर जो वज़ीर सॾिजे थो। मरशुल वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 19 हाशियो। अॼु सूदो सिंध में शाहूकार हिंदूअ खे दीवान सॾियो वेंदो आहे। जेतोणीकि ख़ज़ाने जो शोबो ऐं हिसाब किताब हिंदू अमलदारनि जे हथ में हूंदो हो, तॾहिं बि मियां नूर मोहम्मद पंहिंजे लिखत में हिंदू मुंशियुनि खां ख़बरदार रहण जी ताक़ीद कयो हो। मरशुल वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 20। वकील सफ़ीर कलोड़नि खां अॻु वकील जो लफ़्ज़ वज़ीर लाइ कतब आयो आहे। वज़ीर वकील मदारुल महाम या वज़ीर मुतलिक़ हिकु माना ऐं मफ़हूम में इस्तेमालु कया वेंदा हुआ। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध सिफ़ो 90-91। लेकिन 18वीं सदीअ में वकील जी माना ऐं कम में तब्दीली आई। हिन दौर में वकील खे सफ़ीर जे मफ़हूम में वरितो वियो आहे। कलोड़नि जा दहली कंधार ईरान ऐं राजस्थान जैसलमेर जोधपुर में वकील रहंदा हुआ जे हुकूमती मफ़ादनि लाइ कमु कंदा हुआ। नादिर दिल्ली पहुतो त तॾहिं उते सिंध जो वकील मीर मतारो हो। उन खां अॻु शेख ग़ुलाम मोहम्मद वकील हो, जो पोइ कलोड़नि जे पारां ठटे जो पहिरियों नाज़िम बनियो हो। तारीख़ कलोड़ा सिफ़ो 366 सिफ़ो 401। नामियारे सिफ़ारतकार दीवान गिदूमल ऐं शेख मोहम्मद महफूज़ कंधार में सिंध जी नुमाइंदगी कई। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 272। मकालतुल शुअरा सिफ़ो 292।